नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु सवाल थी पुछां। हाँ त हिकिड़ी कहावत आहे, हाँ जैसा अन्न वैसा मन। हाँ त अन्न माना खाधे जो मन ते असर थींदो आहे। हाँ अच्छा, उहो कीअं थींदो आहे, तव्हां ॿुधाईंदा? हाँ ॾिसो, जेको पाण खाऊं था न, हाँ त खाऊं त पाण हथनि सां था, जी वञे तो मुंहं में, जी खाई करे पेट में तो वञे। हम्म, हिनमें मन जो छा कमु थियो? छोकी पाण खे आत्मा जी स्मृति न आहे न। हाणे असांखे परमात्मा आत्मा जी स्मृति ॾियारी अथई। हाँ आत्मा मतलब शरीर खे जॾहिं बुख, मतलब शरीर खे रोटी ॾियणी हूंदी, आत्मा खे संकल्प ईंदो कि हाणे मूंखे बुख थी लॻे, मूंखे शरीर खे भोजन ॾियणो आहे। त उहो वञी करे पंहिंजे लाइ भोजन आदि ठाहींदी, या जेको बि ठहियल हूंदो वो खणी करे खाईंदी। अच्छा, है न। लेकिन ये जेकी कहावत आहे, जेको अन्न आहे, मतलब अन्न जो मन ते असर थींदो आहे। हाँ त परमात्मा बाप चईंदा आहिनि कि भई हाणे अन्न त आयो, अन्न तव्हां पैसनि सां ख़रीदे करे आयो, लेकिन उहो धन काथां आयो? सम्झो उहो धन तव्हांखे कंहिं बि पाप कर्म सां कोई धन कमाए करे, झूठ पाप सां कोई धन कमाए करे तव्हांजे घर में अची वियो उहो धन। तव्हां त हुन धन जो रोटी आदि ठाहे ख़रीदे करे, राशन ख़रीदे करे हुनजी रोटी ठाहे करे खाधा। लेकिन जंहिंजो बि पाण बुरो कर्म करे करे उहो धन कमायो, उहो आत्मा त सोचदी हूंदी न। उनखे त दुख थींदो हूंदो न। हाँ, दुख कंहिंखे थींदो आहे? मन खे थींदो आहे न। जी। त हुनजे मन जो दुख काथे पहुचंदो? तव्हांजे हुन कमायल धन में ऐं हुन रोटी में। अच्छा, वीचार त ईंदा आहिनि न। त वीचार त ईंदा न, मुंहिंजो इहो धन हिन रीति सां खणी वियो। हाणे उहो धन जो त तव्हां राशन ठाहे ख़रीदे करे रोटी पाणी ठाहे करे खाओ था। त उहो अन्न में कंहिंजा वीचार आहिनि? उन ही आत्मा जा आहिनि न। भई मुंहिंजो धन खणी वियो जी। त उहो ई पाण खाऊं था। त खाईंदासीं त टेस्ट केरु थो वठे? हुनजो सुठो पाण चईंदा न, इहे खटो आहे, इहे कड़वो आहे, मूंखे नथो वणे। शरीर खे बुख लॻे थी जी, लेकिन खटो ऐं कड़वो चइण वारी मां आत्मा आहियां। अच्छा, टेस्ट वठण वारी केरु आहे? आत्मा। त जीअं ई पाण अन्न खायूं था न, त उन अन्न में जेका वीचार आहिनि हुन आत्मा जा, त उहो वीचार मुंहिंजे मन ते असर कंदा आहिनि। अच्छा, इहे वीचार सूक्ष्म आहिनि। पाण खे कोई ईअं सोच ईंदी आहे न, पाण चईंदा आहिनि कि अलाए छो मूंखे ईअं वीचार था अचनि। न कोई न चईंदा कि मूंखे अलाए छो हीअं वीचार थो अचे, ही काथे कुछ गड़बड़ी आहे, या हीअं इहो कूड़ थो ॻाल्हाए, या हीअं थो करे। पाण खे कंहिं आत्मा खे जज छो थी वेंदो आहे? छोजी कई शुद्ध आत्मायूं हूंदियूं आहिनि। अच्छा, त उन्हनि खे उहो चीज सम्झ में अची वेंदी आहे। अच्छा, त इहा जेका ॻाल्हि आहे कि जीअं अन्न हूंदो आहे ओड़ो ई मन छो थींदो आहे? छोजी अन्न काथां ईंदो आहे? धन कमाए करे जेको अन्न वठी ईंदा आहियूं। त जंहिं बि आत्मा सां पाण सुठा कर्म, सम्झो पाण कंहिंजो भलो करे आयासीं, त हुनजी दुआ बि लॻंदी आहे ऐं हुनजा बदुआ बि लॻंदी आहे। त इहे जॾहिं पाण सम्झंदासीं न, भई टेस्ट वठण वारी केरु आहे? आत्मा आहे। भोजन त तव्हां शरीर खे ॾियो, ते घीअ वारी रोटी ॾींदव या जेको बि फर्स्ट क्लास भोजन ठाहींदव, तव्हांजो शरीर त तंदुरुस्त रहंदो, लेकिन मन जा वीचार बिगड़ंदा। अच्छा, छोजी उहो काथां धन अची करे पाण रोटी ठाही करे खाधीसीं, त हुन आत्मा जो संकल्प पाण खे
परेशान कंदा आहिनि। अच्छा हा, हिन करे चईंदा आहिनि कि अन्न जो मन ते असर पईंदो आहे। अच्छा अॼुकल्ह पाण सुठे खां सुठो भोजन था खायूं त बि शरीर तंदुरुस्त छो न आहे? छो जो धन सुठी रीति नथा कमायूं न। हा, उहो त ठीकु आहे, लेकिन जंहिंजो पाण धन पाप कर्म करे कमायासीं, खणी आयासीं, हुन आत्मा जा वीचार मुंहिंजी आत्मा ते टच था करनि, ऐं जंहिंजे कारण मुंहिंजी आत्मा जा वीचार बि ईअं था थियनि ऐं मुंहिंजे वीचारनि जे कारण मुंहिंजे शरीर खे इफेक्ट थो पए। अच्छा हिन करे मां फर्स्ट क्लास खां फर्स्ट क्लास पंहिंजे शरीर खे भोजन ॾियां थी, लेकिन त बि उहो मुंहिंजे शरीर खे एतिरो तंदुरुस्त नथो रखे, छो जो मन में ओड़ा ई वीचार था अचनि न, त उहो वीचार पंहिंजे शरीर खे इफेक्ट कंदा आहिनि। अच्छा हा, इन ॻाल्हि खे सुठी तरह सम्झण जे लाइ जीअं सिग्नल न हूंदा आहिनि, हिकु टीवी जो एंटीनो पाण मथे लॻायासीं, एॾी परे खां सिग्नल उन एंटीने ते था अचनि, उहो टीवी हले थी। ईअं ई जेको बि धन जाता बि अचे थो त उहो आत्मा जा जेका बि अगरि पाण कंहिंसां बुरो कयो हूंदोसीं त हुनजो दुख पंहिंजी आत्मा ते टच थींदो। अच्छा रेस जे थ्रू। अच्छा, उहो ई आत्मा खे टच थींदो त उहो ई सॼी रेस पंहिंजे शरीर में वेंदी। अच्छा, त हुन सां पंहिंजी आत्मा बि तंदुरुस्त न रहंदी ऐं शरीर में रहंदी। अच्छा, हिन करे पाण केतिरो बि धन कमायूं, केतिरो बि सुठो भोजन खायूं, केतिरा बि सुठा सुठा कपिड़ा पायूं, केतिरा बि सुठे सुठे महलनि में रहूं, लेकिन तव्हां जंहिंजो बि कुझु बुरो कर्म करे अचो था ऐं इहे सभु एॾो सभु कुझु ठाहे करे वेठा आहियो, लेकिन हुन साम्हूं वारे आत्मा जा वीचार त पंहिंजी आत्मा ते ईंदा न। जी, ॿाहिरां त पाण ॾाढा वॾा ठही करे ईअं माण्हुनि खे त ॾिसां असां ॾाढो सुखी आहियूं, अंदर आत्मा जा वीचार त ठीकु न आहिनि, उहो त परेशान थी थिए न, जंहिंजे कारण पंहिंजो शरीर बि परेशान थो थिए। जी, ठीकु आहे। जी दीदी, कॾहिं बि हाणे भोजन खायो, कई बार हीअं थींदो असां त पाप कर्म खां न कमायोसीं, जंहिंखां बि पाण पैसा वरितासीं उहो अगरि कंहिं पाप कर्म खां कमाए करे आयो त पोइ हुनजो बि पंहिंजे मथां बोझो चढ़ंदो। त भोजन खाइण खां पहिरियों पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे परमात्मा जी शक्ति हुन भोजन ते ॾियणी आहे, त उहो भोजन शुद्ध थी वेंदो। कहिड़ो बि काथां बि धन आयो, कंहिं बि ज़रिए आयो, असां बि धन जो रोशन आदि वठी करे रोटी आदि ठाहीसीं त उन भोजन ते जॾहिं परमात्मा जी यादि जी शक्ति हूंदी त उहो भोजन बि शुद्ध थी वेंदो। अच्छा, ठीकु आहे। अॼुकल्ह पाण इहो अभ्यास न कंदा आहियूं, चईंदा आहियूं भई मां भॻवान खे नमस्ते करो, शुक्रिया करो पाण खे भोजन, लेकिन अॼुकल्ह जा ॿार चईंदा आहिनि इहे छा ओल्ड फैशन, बुढ़ापे जा ईअं थोरा चईंदा आहिनि, लेकिन हीअ हिन जी बि हिकु ॻाल्हि आहे, छो ईअं चईंदा आहिनि त कि उहो भोजन शुद्ध थी वञे। अच्छा, इन करे भोग लॻाईंदा आहिनि। हा, इन करे ई भोग लॻाईंदा आहिनि। भई कहिड़े बि वीचार सां तव्हां विचार शक्ति ई त पंहिंजे कर्मनि जे द्वारा हर जॻह ते वेंदी आहे न। जी, आत्मा जे वीचार ई पंहिंजे भोजन ते बि पईंदा आहिनि, लेकिन रेस पाण खे नज़र न ईंदी आहे, लेकिन पईंदा त आहिनि न। त हिन करे भोजन ठाहींदे समय, भोजन खाईंदे समय भल ॿार आदि नथा करनि, लेकिन ठाहिण वारा त यादि करे सघंदा आहिनि न, भई कंहिंजे लाइ पाण देवी देवताउनि जे लाइ प्रसाद था ठाहियूं, कीअं सॼो ध्यानु छा रहंदो आहे हिन देवी, हिन देव में, हिन गुरुद्वारे या हिन जे लाइ भोग आदि ठहे थो त हुनजो ई नाम, हुनजी स्मृति रहंदी आहे। त ईअं ई पाण बि अगरि परमात्मा बाप जी यादि में रही करे भोजन ठाहींदासीं, मां पंहिंजे हस्बैंड जे लाइ, पंहिंजे ॿारनि जे लाइ रोटी नथी ठाहियां,
पहिरियों भोग कंहिंखे लॻणो आहे? परमात्मा खे। तो हुन स्मृति सां लॻाईंदासीं त पंहिंजो भोजन भी शुद्ध थी वेंदो, पोइ मन ते भी हुनजो सुठो असर पवंदो। अच्छा, ठीक है जी दीदी, ठीक है। हाँ, थैंक यू।